अल्लाह जल्ल जलालुहु अमन वालुहु जी मेहरबानी सां फज़ल सां ऐं बिलख़ुसूस गुंबद ख़दरा जे साहिब जे नज़रे करम सां सुभान अल्लाह ऐं मुझे उस्ताद ऐं वालिद हज़रत बुलबुल मदीना जी दुआउं सां अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जान तो एहसान तो गया जे इन फकीर जे हथों ही थोड़ी खिदमत कराई आ। अल्लाह साईं मुझी खिदमत कबूल करे आमीन। ऐं क़ब्र क़यामत में अल्लाह जल्ल मजल्लुल करीम इन खिदमत के मुझे ला सरमायो बनाए आमीन। बाब क़ौलिल्लाहि तआला वनदउल मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामह ही बुखारी शरीफ जी आखिरी हदीस हिन बाब खां पहिरियां हिन बाब जो किताब तौहीद सां रब्त कहिड़ो आहे त किताब तौहीद में अल्लाह जल्ल जलालुहु जो सिफ़ात बयान कयो ऐं अब्द जी अफ़आल खे बयान कयो किताब तौहीद में अल्लाह जो जेके सिफ़ात बयान कयूं खुदा जो सिफ़ात क़दीम हन ऐं अब्द जो जेको फ़ेल आहे उहो हादिसा रब्त ही सिफ़ात जो ज़िक्र हो वनदउल मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामह इन आयत में मालूम थे पियो त वज़ई मीज़ान यानी सामी जो जेको वज़ो आहे इहो बि ख़ुदा जी हिकिड़ी सिफ़त हिन हदीस ते ऐं हिन आयत ते शारिहीन रहमहुल्लाह वॾो बहस फरमायो जेकॾहिं हिते हिक गोशे ते तफ़सीलन बहस कयो वञे त महफ़िल मुख़्तसर आहे ऐं टाइम तमामु नाज़ुक आहे नथो थी सघे। बहरहाल मुख़्तसर वदई मीज़ान जे बारे में उलमाए किराम पंहिंजे शरम में बहस लिखियो आहे त अहले सुन्नत ऐं मुअतज़िला जो इन बारे में इख़्तिलाफ़ात मुअतज़िला चवनि था त क़यामत जे ॾींहुं अमलनि जो वज़न नथी ऐं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि ने फरमायो अन अअमाल बनी आदम व क़ौलहु युफ़्ज़ल। अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे जी तरफ इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि इशारो कयो त बनी आदम जा अमाल ऐं उन्हनि जे क़ौलनि खे वज़न कयो। हाणे मुअतज़िला जेको दलील ॾियनि था उहो इहो आहे त किरामन कातिबीन जेके असांजे कुलनि जे मथां वेठा बस उहे अमाल लिखनि पिया क़यामत जो ॾियारो थींदो हर माण्हू खे पंहिंजा अमाल ॾिना वेंदा पोइ हर माण्हू पंहिंजा अमाल ॾिसी हुनजे अमालनि खे चेक कयो वेंदो ऐं उहे जन्नत या जहन्नम जा हक़दार थींदा। हिकिड़ो उन्हनि जो मुअतज़िलनि जो इहो दलील आहे। मुअतज़िलनि जो जेको ॿियो दलील आहे उहो इहो आहे त उहे चवनि था त जेके अमाल आहिनि उहे अज़कबील आराज़ ऐं अर्ज़ जो हुजम हुजंदो आहे ऐं वज़न उन शइ जो थींदो आहे जंहिंमें हुजम हुजे मिक़दार हुजे तंहिं करे जेके अमाल आहिनि उहे अज़कबील आराज़ आहिनि ऐं आराज़ जे हुजम न हुजण जे करे उन्हनि जो वज़न कोन थींदो। अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी इल्म फिल अअसार वस्सलातु वस्सलामु अलन नबिय्यिल मुख्तार वाला आलिहिल अखियार व अस्हाबिल अबरार अम्मा बाद हमदई सलात खां बाद में सब खां पहिरियां ही फकीर अहले सुन्नत व जमात वारा उन्हनि जो जवाब ॾींदे फरमाइनि था त जेको वज़न आहे उहो थींदो जेको तव्हां मथे दलील पेश कयो त कोन थींदो उन जा इल्ज़ामी जवाब आहिनि पर तहक़ीक़ी जवाब हीअ आहे त मीज़ाननि जो जेको अमाल जो वज़न आहे उन जे करण जो वजह ही हूंदो त अल्लाह जी या जेका सिफ़त आहे या उन ॾींहुं बतरीक़े कामिल साबित थिए ऐं जेको माण्हू जन्नत में वञे उहो इन ॻाल्हि जो
मुकर्र थी इकरार कंदड़ थी जन्नत में वने त हिन शे ऐं हिन अमल जे करे मां जन्नत में वियो ऐं जेको जहन्नम में वने ओ ॾिसे त मुंहिंजो ही अमल हो ऐं उन अमल जे करे मां जहन्नम में वञी रहियो आहियां। बाक़ी मुतज़िलनि जो उस एतराज़ या दलील त बाबा ही जेके अमाल आहिनि ए अज़ कबीले आराज़ आहिनि शयूं हुंदियूं अर्ज़ बि जोवर जो पाण बढ़िया आयो आराज़ जेकी शयूं आहिनि उहे काइबुल कहिड़ी आहिनि ऐं उन्हनि जो हुजुम न आहे तंहिं करे उन्हनि जो वज़न कोन थींदो त उन जो जवाब ही आहे। उलमा फरमाइनि त अमाल जो वज़न कोन थींदो पर अमाल जे सहीफ़नि में लिखिया वञनि था उहे सहीफ़ा जवाहिर आहिनि जवाहिर में हुजुम आहे जवाहिर में हुजुम आहे त उन जवाहिर जो वज़न थींदो। हिकिड़ो जवाब ॿियो जवाब ही आहे अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि ते क़ादिर आहे जो अल्लाह जल मजदूल करीम जेके शयूं आराज़ आहिनि उन्हनि खे जवाहिर बनाए छॾींदो ऐं क़यामत जी दिहाड़ी आराज़ जो वज़न कोन थींदो बल्कि जवाहिर जो वज़न थींदो। इहो न जो तहक़ीक़ का जवाब आहे हिन दौर में तारीफ़ के बुखार थींदो आहे या हींअर गर्मी ऐं सर्दी जे मां पियो थो हालांकि तव्हां ॾिसो त गर्मी ऐं सर्दी المقولات الاشرمين از قبیله کیف ऐं कैफ जेको आहे अर्ज़ आहे ऐं अर्ज़ जेको आहे वज़न कोन थींदो आहे पर हाणे त जदीद साइंस साबित कयो आहे त अर्ज़ जो वज़न थिए थो तंहिं करे इन ॻाल्हि मां बि साबित थियो त जेकॾहिं साइंसदान अर्ज़ जो वज़न करे सघनि था त अल्लाह जल मजदुल करीम बि अर्ज़ जो वज़न करे सघे थो ऐं क़यामत में अर्ज़ जो वज़न थींदो। वनदउ الموازين القسط ليوم القيامة وأن أعمال بني آدم وقولهم يوزن इते उलमाए किराम मीज़ान ते मवाज़ीन ते बस कयो त अल मवाज़ीन जमा हालांकि क़यामत जी ॾियारी हिकिड़ी सामी हूंदी ऐं हिते जेको जमा हूंदो वियो त उन जो जवाब ही आहे त साहिमी हिकिड़ा चवनि था त अमाल हर माण्हू जा अलॻि अलॻि साहिमी में तोड़िया वेंदा तंहिं करे उन निस्बत खे ॾिसी करे अल मवाज़ीन जमा जो सिंगो आंदो ऐं नंबर जो जवाब त साहिमी त हिकिड़ी आहे पर जंहिंजा अमल तोड़िया था वञनि उहे मुतअद्दिद आहिनि त तअद्दुद अफ़राद जे करे मवाज़ीन आंदो वियो आहे इन जा ॿिया शारहीन जवाब अता फरमाया। वरी हिकिड़ो इतराज़ थिए थो त वनदउल मवाज़ीन अलक़िस्त अलमवाज़ीन जी सिफ़त ऐं तव्हां त बख़ूबी पढ़िया हो नवे मीर खां वठी करे काफ़िया ताईं त अलक़िस्त सिफ़त ऐं अलमवाज़ीन मौसूफ़ जी सिफ़त में मुताबिक़त हूंदी आहे हिते मुताबिक़त कान्हे का जो अलक़िस्त चाहे मुफ़रद आहे अलमवाज़ीन चाहे जमा आहे मुताबिक़त कान रही त पोइ इन जो जवाब उलमा किराम ॾिनो आहे त अलक़िस्त मस्दर आहे ऐं ख़ुद इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि ने फरमाए थो व युक़ाल अलक़िस्त मस्दर मुक़सिद नफ़ी बस आहे पर इन मां साबित थियो त मस्दर ऐं मस्दर जीअं मुफ़रद जो जमा थींदी आहे सिर्फ़ मौसूफ़ जी सिफ़त थींदी आहे ईअं मस्दर जमा जी बि सिफ़त थी सघे थी। हिकिड़ो जवाब ॿियो जवाब इहो त इश्काल इहो त अलक़िस्त जेको आहे मौसूफ़ आहे सिफ़त आहे अल मवाज़ीन मौसूफ़ आहे मुताबिक़त कान्हे जवाब त मुताबिक़त आहे तक़दीरी इबारत आहे व नदउल मवाज़ीन ज़वातिल क़िस्त ज़वाती छोकरियूं छो त जमा मुअन्नस सालिम ऐं जमा मुअन्नस सालिम जी इराबा त जेकॾहिं नसबी त उन खे ज़ेर पढ़ी मता के इतराज़ करे व नदउल मवाज़ीन ज़वातिल क़िस्त ऐं असीं मीज़ान रखंदासीं अहिड़ा जेके इंसाफ़ वारा हूंदा त जवाब अची वियो। ॿियो जवाब आहे त सिफ़त आहे ई कोन बल्कि ही मफ़ूल लहू आहे मफ़ूल लहू रहियो त इतराज़ रहियो ई कोन। बहरहाल सामी जेका आहे उहा केतिरी आहे हिकिड़े दफ़े हज़रत दाऊद अलैहिस्सलाम अलैहि सलाम अल्लाह ताला खे अर्ज़ कयो त या अल्लाह मां मीज़ान ॾिसणु चाहियां अल्लाह तबारक व तआला हज़रत दाऊद खे मीज़ान ॾेखारियो मीज़ान जो ॾिठी हज़रत दाऊद बेहोश थी किरी जॾहिं होश में आयो अल्लाह ताला खे चयो या मौला हेॾो सारो मीज़ान आहे हिन खे केरु भरींदो अल्लाह ताला फरमायो त जेकॾहिं को मुंहिंजो बंदो हिकिड़ी बि क़तल इख़लास सां ॾींदो न इख़लास सां जंहिं जे करे मां रब करीम उन खे एतिरा अमाल ॾींदुसि जो उन जा अमाल इख़लास जे करे पूरे मीज़ान खे भरे छॾे। इते उस्ताद फरमाईंदा आहिनि बाबा शागिर्द जेको पढ़े उन खे सबक ॾियो त रंग तव्हांजे महिनत सां कोन लॻंदो तव्हां कोशिशि कयो रड़ियूं कयो मगज़मारियूं कयो कुझु कोन थींदो जॾहिं इख़लास हूंदो इख़लास जे बरकत सां अल्लाह तबारक व तआला तव्हांजे कम में फेल में तदरीस में तकरीर में तहरीर में रंग पैदा फरमाईंदो जंहिं ते मां तव्हांखे बारहा वटि वाक़िया ॿुधायां हिकिड़ो वाक़ियो मां ॿुधायां थो पोइ मां पुछंदो कयां त हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी से उन खे यमन पिया मोकिलिया यमन जो वञी पियो त हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी से अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हाणे मां यमन में रहियो आहियां पर यमन में माण्हू मूंखे सुञाणे कोन था माण्हू जेके आहिनि उते मुख़्तलिफ़ आहिनि न उन्हनि सां वाक़फ़ियत आहे मां अजनबी आहियां मूंखे को अहिड़ो वज़ीफ़ो ॾिसियो जो वज़ीफ़ो मां पढ़ां त
वजीफे जे बरकत सां आई मानू मुखे सुञाण नबी पाक अलैहि सलाम फरमायो अखलिस तखल्लस इखलास कर कम के इन ला न कर अज मां जे करे ये तकरीर पे कया इन जे ला कया दे सल्लल्लाहु मौली साहब जो फजंदा होशियार हो जे न जे करे मुजी नियत में आशी होंदी तो वो मुजी कमाई के कम जी ना है फरमाते अखलिस तखल्लस इखलास कर इंशाअल्लाह ताला छुटकारे वालो थी पंजाब जो हिकिड़ो आलिम हो मौलाना मंसूर अहमद खान मौलाना मंसूर अहमद खान हिकिड़ो मदरसो खोलियो मौलाना साहब जो मदरसो खोलियो तो मदरसो हली ऐं मौलाना मंसूर अहमद खान शागिर्द हो मुहद्दिस आज़म पाकिस्तान मौलाना सरदार अहमद खान मौलाना साहब जो जंगल में मदरसो खोलियो जैसे किबला मुफ्ती कुर्बान अली दामत बरकातुहु अलैहि फरमाए तो बाबा आलम जो कदर कोनी बोल मदरसो को खोले और दामन करण जिला के तैयार कोनो रात जो रोंदो और रात जो उस्ताद पंहिंजी ज़ियारत कराए खाब उस्ताद जो मुहद्दिस आज़म पाकिस्तान मौलवी मंसूर छाला परेशान है जी मां परेशान आया तो मां एडी मेहनत पियो कया मदरसो जो तरक्की को तो करे छाजे करे मां फरमायो मौलवी मंसूर परेशान थी मौलवी कम न कंदो मौलवी जो तकद्दुस कम कंदो मौलवी जो तकवा कम कंदी सो मां बैसियत उस्ताद तवा के वसीयत कया तो जे करे ता के दीन दुनिया में तरक्की खपे ता के इखलास और तकवा जी तमाम बड़ी जरूरत है जेका इंशाअल्लाह ताला तवा अल्लाह तबारक व तआला जे फजल से इख्तियार कंदो त हिन दुनिया में मवाजा बेड़ा पार थी विंदा अगी दुनिया में बेड़ा पार थी विंदा मुजावाद वगैरह में बुलबुल मदीना उनन सदी जिंदगी दी जी खिदमत कई है उनन जो कौन जो सरा जो मुजरो नाकारा तालिब इल्म कुछ कलमात पढ़न जे लायक बन हुआ हदीस शरीफ में जे कलमन जो जिक्र वो कलमा सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अल अजीम इन कलमन जी बड़ी फजीलत आई है एकड़ी हदीस जेका उलमाए किराम ॿुधाईंदा त जेको माण्हू सुभान अल्लाह व बिहम्दिही सो भेरा पढ़ंदो अल्लाह ताला उन जा सब गुनाह बख्शे छॾींदो भली कोई गुनाह है समुंड जे गज जेतरा छूना हाणे इन जो मतलब कोन थियो समुंड जे गज जेतरा गुनाह हूंदा बस माण्हू सुभान अल्लाह व बिहम्दिही पढ़ंदो वरी गुनाह लही वेंदा वरी माण्हू गुनाह कंदो इहो इहा मेहरबानी उन्हनि जे लाइ जेके सिदके दिल सां तौबा करे सुभान अल्लाह व बिहम्दिही पढ़ंदा त उन्हनि जा सगाइर ऐं जेकॾहिं सिदके दिल सां तौबा कंदा यकीन सां ऐं वरी गुनाह जो इरादो न आहे त पोइ उन जा कबाइर अल्लाह तबारक व तआला सिदके दिल सां तौबा करण जे करे बख़्शे छॾींदो ऐं उन खां अलावा उलमाए किराम मुफ्ती कुर्बान अली साहब जन तव्हां खे सुठियूं नसीहतूं फरमायूं मां इहा ई नसीहत कयां थो त इखलास खां सवा का बि वाह कोन्हे को बि चारो कोन्हे जे चाहियो त ऐं नंबर ॿी ॻाल्हि हाणे तव्हां फारिग थी वेंदो इहो तव्हां न सुञिजो असांजे लाइ गुल तयार हूंदा असांजे लाइ सही ॻाल्हियूं बीठियूं हूंदियूं असांजे लाइ माण्हू इंतज़ार में हूंदा मुंहिंजा सोना शख़्स बचण में टेम खपे तव्हांजे लाइ किताब तयार थी सघनि था तव्हांजे लाइ तकलीफ़ूं तयार थी सघनि थियूं तव्हांजे लाइ कंडाब तयार थी सघनि था छो त जेसीं ताईं इल्म हूंदो सिंधीअ में चवंदा आहिनि बाबा वण खे भितर लॻंदा जंहिंमें हूंदो आहे मेवो न हूंदो उनखे भितर कोन लॻंदा सो मेवो जेकॾहिं इंशाअल्लाह ताला तव्हांखे उस्तादनि जी दुआउनि सां पैदा थींदो अल्लाह तबारक व तआला तव्हांजे हिन दुनिया में बेड़ा पार थी वेंदा अॻी दुनिया में बेड़ा पार थींदा रब करीम असांजो अर्ज़ करण अवाजो हदीस शरीफ के पढ़ण पंहिंजे दरबार में कबूल करे मुफ्ती साहब जी फरमाए पिया कि रसूलुल्लाह जे दरबार में हिकिड़े शख़्स ॾिठो त आलमनि जा नाला लिखिया पिया असीं चऊं था त अल्लाहुम्मा जअलना मिनहुम या अल्लाह असांखे उन्हनि मां बना त असांजो नालो हुज़ूर जे अखि जे आॾो अचे हिन दुनिया में बेड़ा पार थी वेंदा अॻी दुनिया में बेड़ा पार थी वेंदा वाखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।